सो पाण अॻिते हलूं था। मुंहिंजो टॉपिक आहे स्टॉपिंग योर सेल्फ। सो मां क्वेश्चन पुछियो त कहिड़ी शइ जेका आहे तव्हांखे सक्सेसफुल थियण खां स्टॉप करे थी। त प्रोक्रेस्टिनेशन पहिरियों टॉपिक मिलियो मूंखे त असांखे प्रोक्रेस्टिनेशन जेका आहे उहा रोके थी। पेरेंट्स बि रोकनि था ऐं बैरियर थी था वञनि। सोसाइटी जो वॾो किरदारु आहे असांखे स्टॉप करण में, ऐं कुझु रिलेशनशिप्स आहिनि उहे स्टॉप कनि था सॉरी। ऐं पंहिंजा थॉट्स, पंहिंजे अंदरि नेगेटिविटी जेका आहे उहा असांखे स्टॉप करे थी, ऐं असांजा हालात जेके आहिनि असांखे स्टॉप कनि था। सो इहे जेके शयूं आहिनि मां 6 शयूं आहिनि जिन खे मां पाण डिस्क्राइब कंदुमि। ही मूंखे क्वेश्चन्स मिलिया हुया ऐं ही को जेको आहे मां पंहिंजे तरफ़ां न खयां आहिनि, ऐं इन खे जेको आहे मां वधीक डिस्क्राइब कंदुमि अॻिते। सभ खां पहिरियां प्रोक्रेस्टिनेशन जेका आहे इन खे कीअं ओवरकम कजे। सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे वाय ते फोकस कयो। जॾहिं असां सुस्त थींदा आहियूं, लेज़ी थींदा आहियूं, प्रोक्रेस्टिनेशन जी माना आहे लेज़ी थियणु, सुस्त थियणु, त या कंहिं कम में इंट्रस्ट न वठणु, ज़िंदगी ईअं ई गुज़ारणु, एमलेस ज़िंदगी गुज़ारणु। उन में तव्हांजो वाय जो वॾो किरदारु आहे। तव्हां जेको कमु कयो था त वाई यू आर डूइंग। अमजद खां पुछो त वाई छो थो कॉन्फ्रेंस करणु चाहे, या मां सेशन छो थो कंडक्ट करणु चाहियां। मुंहिंजो वाई क्लियर आहे जंहिंजे करे मूंखे मोटिवेशन मिले थी, ऐं मां जेको आहे उहो उन जे लाइ को बैरियर मूंखे अॻियां नथो अचे, को शइ स्टॉप नथी करे, बिकॉज़ मुंहिंजो वाई क्लियर आहे। सो यू नीड टू क्लियर योर वाई, यू नीड टू फोकस ऑन योर वाई। सेकंड आहे त कैलेंडर खां आउट अचो। आम तौर ते असां चवंदा आहियूं त जेको आहे मां फलाणे टाइम ते करे छॾिया हा त भलो हुयो, हीअं थिए हा त भलो हुयो, ऐं उहो टाइम निकिरी वियो आहे, हाणे उहो टाइम न आहे। उन खां पोइ जेको आहे बी रियलिस्टिक, हक़ीक़त पसंदि थियो, जेका करंट सिचुएशन आहे उन हिसाब सां पंहिंजी प्लानिंग कयो, ऐं उन खां पोइ पंहिंजे प्लान खे, पंहिंजे ड्रीम्स खे चंक में विरायो। चंक जो मतिलबु आहे हिस्सनि में विरायो। पहिरियां हीअ शइ मां अचीव कंदुमि, पोइ हीअ शइ अचीव कंदुमि, पोइ हीअ कंदुमि, पोइ हीअ कंदुमि। चंक जेको आहे तव्हांखे ईज़ प्रोवाइड कंदो। हूअं हिकिड़ी शइ तव्हांखे वॾी नज़र ईंदी, बट चंक में विराईंदो त उहे शयूं डिस्ट्रीब्यूट थींदियूं। जॾहिं शयूं डिस्ट्रीब्यूट थींदियूं त ऑटोमेटिकली जेको आहे तव्हांखे उहा मंज़िल जी तरफ़ तव्हां रवां दवा थी वेंदो। सो चंक में पंहिंजी शयूं विरायो। एक्सक्यूज़िस खां निकिरो ॿाहिरि, ऐं ऑप्टिमाइज़ पंहिंजे एनवायरनमेंट खे ऑप्टिमाइज़ कयो। ॾिसो पंहिंजे एनवायरनमेंट खे, तव्हांजो एनवायरनमेंट कहिड़ो आहे। अहिड़ो एनवायरनमेंट आहे जेको तव्हांखे मोटिवेट थो करे, अहिड़ो एनवायरनमेंट आहे जेको तव्हांखे डिग्रेड थो करे, अहिड़ो एनवायरनमेंट आहे जेको तव्हांखे इनकरेज थो करे, अहिड़ो एनवायरनमेंट आहे जेको तव्हांखे डिस्करेज थो करे। सो तव्हांखे पंहिंजे एनवायरनमेंट ते फोकस करणो पवंदो। ऑप्टिमाइज़ कयो पंहिंजे एनवायरनमेंट खे, ऐं ऑप्टिमिस्ट वारी जेको आहे सोच रखो। पंहिंजो जेको गुड बिहेवियर आहे उनखे रिवॉर्ड ॾियो, पंहिंजी तारीफ़ कयो। पाण खे जेको आहे पंहिंजे सुठनि कमनि खे जेको आहे रिवॉर्ड ॾियो, उनजी तारीफ़ करणु शुरू कयो। बिकॉज़ दुनिया तारीफ़ पोइ कंदी, पहिरियां तव्हां कंदो। पंहिंजो फीडबैक वठो, वरी उन खां जेका कंस्ट्रक्टिव फीडबैक, वरी उन में जेका तव्हांखे इम्प्रूवमेंट जी नीड आहे उहा इम्प्रूवमेंट कयो। बट तव्हांखे पाण खे बि जेको आहे रिवॉर्ड ॾियणो पवंदो, सुठे बिहेवियर रखणो पवंदो पाण खे बि। उन खां पोइ पंहिंजो पाण खे माफ़ कयो, पंहिंजो पाण खे कोसणु बंदि कयो। मां हीअं हुजां आहियां, मां लूज़र आहियां, मुंहिंजा हालात अहिड़ा न आहिनि, मुंहिंजी हीअ शइ हीअं न आहे, हीअ शइ हूअ न आहे, मूं वटि हीअ शइ कान्हे का, मुंहिंजा पेरेंट्स ग़रीब आहिनि, मुंहिंजो एनवायरनमेंट अहिड़ो आहे। सो पंहिंजो पाण खे फॉरगिव योरसेल्फ। इन खां पोइ परफेक्शनिज़म जी तरफ़ न वञो। आम तौर ते जॾहिं असां को कमु कंदा आहियूं असां चवंदा आहियूं त असांखे परफेक्शनिज़म खपे, परफेक्ट शयूं खपनि। परफेक्ट शइ का बि तव्हांखे न मिलंदी। प्रोग्रेस जी तरफ़ वञो, बिकॉज़ प्रोग्रेस तव्हांखे मंज़िल न वठी वेंदी। परफेक्शनिज़म तव्हांखे इनिशियल स्टेज ते न मिलंदो। इनिशियल स्टेज ते तव्हांखे प्रोग्रेस ते फोकस रखणो आहे। प्रोग्रेस सुठी कंदो, सुठी रखंदो त ऑटोमेटिकली परफेक्शनिज़म तव्हांजे कम में नज़र ईंदो। सो इहो आहे पहिरियों त प्रोक्रेस्टिनेशन मां असां कीअं ॿाहिरि अचूं। ही जेके पॉइंट्स आहिनि इन्हनि में तव्हां फोकस कयो, ऐं इंशाअल्लाह तव्हां इन्हनि मां ॿाहिरि निकिरी